अस्सलाम वालेकुम। गुलशेर टकर तव्हां सां गॾु आहे। अॼु असां लोक अदब जी मशहूरु सिन्फ़ दहस जो जाइज़ो पेश कंदासीं। लोक अदब में दहस बि हिकु सिन्फ़ आहे जा सिंधी सुगड़ पाए जो आगाटो ऐं निज नमूनो आहे। लोक अदब जी उहा ई हिकिड़ी सिन्फ़ आहे जा मवाद जे नुक़्ते निगाह खां बिना थोरी बल्कि निहायती क़ीमती आहे। यानी असां वटि दहस जेके आहिनि तमामु घटि लिखिया विया आहिनि। उनजो बि हिकिड़ो सबबु आहे, पोइ उन जे करे जो दहस इंतिहाई ॾुखी सिन्फ़ आहे। दहस जे लाइ जेको आहे तमामु होशियारु सुगड़ जी ज़रूरत हूंदी आहे, छो त जेतिरो लफ़्ज़ी ज़ख़ीरो असांखे दहस सिन्फ़ मां मिले थो ओतिरो ॿी कंहिं सिन्फ़ मां मिलणु मुश्किल बल्कि नामुमकिन आहे। उन करे लुग़वी ख़्याल खां हीअ सिन्फ़ लोक अदब जी सभिनी सिन्फ़नि मां अॻिभरी आहे। दहस माना दहनि वारी इस्तिलाहनि उहा सिन्फ़ जंहिंमें हिकु इस्म जा 10 मुख़्तलिफ़ ज़बानुनि मां 10 हम माना अल्फ़ाज़ आंदल हुजनि, जिन सां महबूब जी कंहिं न कंहिं खूबी या वस्फ़ खे भेटे सघिजे। हाणे इन जे लाइ इहा इंतिहाई ज़रूरी ॻाल्हि आहे त 10 मुख़्तलिफ़ ज़बानुनि जो जेको आहे सुगड़ खे ॼाण हुजे। उन करे जेको आहे दहस असांखे घटि मिलनि था। जेकॾहिं दहस जे बेतनि में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा 10 हम माना लफ़्ज़ आंदल आहिनि, पर उन्हनि जो महबूब जी कंहिं बि खूबी सां या वस्फ़ सां को तशबीह वास्तो न आहे, त उहो बेत दहस में दाख़िल न आहे। उन लाइ दहस लाइ उहो शर्त लाज़मी आहे त आयल लफ़्ज़ महबूब जे खूबियुनि या वस्फ़नि जी नुमायां तर्जुमानी कनि। हाणे इहा ॻाल्हि अहम आहे त दहस में जेको आहे तशबीह लाज़मी हूंदी आहे। तशबीह खां सवाइ दहस बीह कोन सघंदो। सिंगार जे बेतनि खे जेका सूंहं ऐं सोभिया मिली आहे सा बि दहस जे करे। जेकॾहिं सिंगार मां दहस जा अल्फ़ाज़ कढी छॾिजनि त जेकर सिंगार ॿुसो ई ॿुसो रहिजी वञे, छाकाणि त सिंगार में जेके प्यारियूं तशबीहूं अचनि थियूं तिन जो मदारी दहस जे लफ़्ज़नि ते आहे। दहस जा अल्फ़ाज़ घणा तीअं सिंगार सुहिणो, मतिलबु दहस सिंगार जी जान आहे। जेका लोक अदब जी ॿी सिन्फ़ सिंगार आहे उहो उनजो बुनियादु बि दहस ते ई हूंदो आहे। सिंध में दहस जो पहिरियों शाइर जलाल खट्टी खे मञियो वञे थो। जलाल खट्टी उहो ई शाइर आहे जंहिंखे सिंगार सिन्फ़ जो पायो विझंदड़ बि चयो वञे थो। दहस जे गहरे मुताले मां मालूम थींदो त आयल लफ़्ज़ अरबी, फ़ारसी, सिंधी, हिंदी, संस्कृत, सराइकी, प्राकृत, पाली, बलोची, ब्रोहकी, डाटकी ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ लहजा आहिनि सिंधी ॿोली जा, उन्हनि मां वरिता वेंदा आहिनि। दहस जी बुनियादी माना आहे त 10 अल्फ़ाज़ 10 मुख़्तलिफ़ ॿोलियुनि मां आंदल हुजनि, पर असांजे शाइरनि अमूमन 10 खां घटि ॿोलियूं बि इस्तेमालु कयूं आहिनि। तंहिं करे अहिड़नि बेतनि खे बि शाइरनि ऐं सुगड़नि दहस में शुमारु कयो आहे। दहस जे बेतनि जे गुटके खे यानी उनजो जेको किताबु हूंदो दहस जे बेतनि जो, उनखे दहसनामो चइबो आहे। हाणे दहस सिन्फ़ जूं जेके अहम ॻाल्हियूं आहिनि वरी आउं हिकिड़े दफ़ो उनखे वरजायां थो। दहस माना दहस जो लाज़मी वास्तो सिंगार सां हुजे थो। दहस वधीक पेचीदा ऐं सगारी सिन्फ़ आहे। दहस में 10 मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा नाला ईंदा आहिनि। हिन में 10 इस्मनि जो ज़िक्र कयो वेंदो आहे। हिकिड़े उज़वे खे या महबूब जी हिकिड़ी अदा खे 10 ॿोलियुनि में जेको आहे बयानु कयो वेंदो आहे। दहस में लाज़मी तरह 10 शयुनि जी निशानदही थियल हुजे। दहस वधीक पेचीदा, ॻूढ़ी ऐं लुग़त वारी सिन्फ़ आहे। दहस में लुग़त जो ज़ख़ीरो तमामु घणो हूंदो आहे। दहस लाइ क़ाबिल सुगड़ जो हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे, छो त जॾहिं उनखे 10 ॿोलियुनि जी ॼाण हूंदी तॾहिं हू दहस ॾेई सघंदो। दहस जो तालुक़ु तशबीह सां आहे। जंहिं बेत या दोहीड़े में तशबीह न हुजे उहो दहस में शुमारु न कयो वेंदो। जलाल खट्टी जेको लोक अदब जे इब्तिदाई सुगड़नि मां हो, उहो दहस जो मशहूरु सुगड़ लिखियो वेंदो आहे ऐं जलाल खट्टी आहे जंहिंखे असां दहस जो पायो विझंदड़ शाइर चऊं था।